सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास। सूबाई वज़ीर, मावन, सलाहकार, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक। इजलास में 14 तस्दीक थियल ऐं 5 इज़ाफ़ी एजेंडा ते गौर ऐं फ़ैसिला थींदा। वॾे वज़ीर ज़राअत खाते ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू खे हिदायत कंदे चयो आहे त रबी जे फसल लाइ ॿिज जी रक़म ॾियण लाइ तरीक़ेकार खे हतमी शिकिल ॾिनी वञे। जल्द ॿिज लाइ 5000 रुपया फ़ी एकड़ ॾियण शुरू कया वेंदा। मुतासिरनि जे घरनि जी तामीर जो तरीक़ेकार जो फ़ैसिलो बि आख़िरी मरहले में आहे। खैबर पख्तूनख्वा के जिले लकी मरवत में पुलिस मोबाइल ते दहशतगर्दन के हमले में 6 एहलकार शहीद। पुलिस तर्जमान मूजिब पुलिस मोबाइल ते दहशतगर्दन तरफा डाडेवाला थाने की हद में हमलो किया वियो। पुलिस मोबाइल मामूल के गश्त ते हुई तो दहशतगर्दन मथन फायरिंग करे ॾिनी। दहशतगर्दन के हमले में एएसआई समेत 6 पुलिस एहलकार शहीद थी विया, जिनके अस्पताल मुंतकिल किया वियो। शहीद एहलकारन में एएसआई अलमदीन, कांस्टेबल परवेज अहमद, दिलजान, अब्दुल्ला ऐं महमूद शामिल आहिनि। वफाकी घर वज़ीर वाक़े जो आईजी कैफी खां रिपोर्ट तलब करे वरिती। लकी मरवत में दहशतगर्दन के हमले में एएसआई समेत 6 पुलिस एहलकारन के कत्ल ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ, परडे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, वफाकी घर वज़ीर राणा सनाउल्ला, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान पेसोरी पारां मुज़म्मत। शहबाज शरीफ चयो आहे त हू मादरे वतन ते जान कुर्बान कंदड़ पुटनि खे सलाम पेश करे थो। दहशतगर्द पाकिस्तान जा दुश्मन आहिनि। नई देरे वेझो हथियारबंदन के हमले में जख्मी पुलिस एहलकार सदा हुसैन खखरानी कराची की खांगी अस्पताल में फौत। पुलिस एहलकार 53 ॾींहं अॻु पीर मतारे रोड ते हथियारबंदन सां मुक़ाबले दौरान ज़ख्मी थी पियो हो। फौत थी वियल एहलकार जो मड़पाणी ॻोठ आंदो पियो वञे, जिते संदसि जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट मक़तूल साफ़ी अरशद शरीफ की पोस्टमार्टम रिपोर्ट मिलण बाद दरख़्वास्त सुकलाए छॾी। वकील शोएब रज़ाक जो चवणु आहे त रिपोर्ट अरशद शरीफ के घर भातियुनि खे मिली वई आहे। चीफ जस्टिस चयो त हिन मामले जी जांच त कीनिया में थियणु घुरिजे, हिते छा थी रहियो आहे। एफआईआर त हिते भी दाख़िल थी सघे थी। वकील शोएब रज़ाक सिंध के इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त एमक्यूएम सां को भी डेडलॉक नाहे, ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। कराची में मकानी चूंडूं 2 मरहलनि में कराइण लाइ चयो हो। कराची जे ताज़िर 2 तकनि मां हिक ते पीपल्स पार्टी खटियो आहे। मकानी चूंडुनि लाइ नफ़री ॿिए सूबे मां घुराइण मुमकिन नाहे। मुआशरे में अदम बर्दाश्त जो वधंदड़ रुझान अमन, भाईचारे, समाजी, सियासी ऐं मुआशी तरक्की लाइ ख़तरो बणिजी रहियो आहे। मुल्क जे बाशऊर अक्सरियत मुल्क समेत दुनिया में भाईचारे खे हथी वठाइण लाइ पंहिंजो किरदार अदा करे। बर्दाश्त आलमी ॾियारे जे मौक़े ते परडे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो पैगाम। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी मुल्क में भाईचारे जो रोशन रस्तो आहे। पीपी जे क़याम खां ई उन जी क़यादत ऐं कारकुन बर्दाश्त जा अलमबरदार रहिया आहिनि। अॻूणे घर वज़ीर शेख रशीद दावा कया है तो हुकूमती धुर अहम मुक़ररी ते लंडन में वेही मुशावरत करे थी ऐं हिते चवनि था समरी नाहे आई, हुकूमत खे न सियासी शहादत मिलंदी ऐं न सियासी ग़ाज़ी थींदा। दुनिया पाकिस्तान जो मज़ाक उॾाए रहियो आहे। इदारनि ऐं अदलिया ते अहम ज़िम्मेवारी अची वई आहे। इमरान खान जो मार्च 20 या 21 नवंबर ते रावलपिंडी पहुचंदो। नाहिल हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी चुकी आहे। एहतसाब अदालत में सागदार ख़िलाफ़ असासात ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी। एहतसाब जे जज मोहम्मद बशीर ॿुधणी कई। नेब तरफ़ां जवाब जमा कराइण लाइ मोहलत ॾियण जी इस्तदा। कराची जे इलाइक़े मंगोपीर में क़तल थियल मुख़्तियारकार एजाज़ चांडे जे वारसनि सां ताज़ियतुनि जो सिलसिलो जारी। क़तल में मुलविस 3 जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया। एमपीए मुमताज़ चांडे, सरदार खान चांडे, मुनवर अली वसाण, ग़ुलाम क़ादिर चांडे, सैयद सरफराज़ अली शाह ऐं ॿियनि तॾे ते पहुची ताज़ियत करे ॾुख जो इज़हार कयो। जैकबाबाद वेझो 2 भाइरनि में मिल्कीअत जे तकरार तां गोलियूं लॻण सबबि संदन अमड़ हयाती विञाए वेठी।
कोट शाहुल खान चक्राणी में वाक़ियो पेश आयो। पुटनि जी फायरिंग में पीरसन अमर सवीना चक्राणी क़त्ल थी वई। इतला ते पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल पहुंचायो। भिटिया मां नौजवान जो लाश हथ दबोरा चौक वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथ आयो। पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल पहुंचायो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जी सुञाणप न थी सघी आहे। थी सघे थो त नौजवान दरगाह ते आयो हुजे। रोहड़ी वेझो मालगाड़ी जूं 5 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। मुराशा फाटक भरिसां पंजाब खां कराची स्लीपर खणी वेंदड़ मालगाड़ी जूं 5 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। मालगाड़ी जूं बोगियूं पटड़ी तां लही वञण सबबि अप एंड डाउन ट्रैक बंदि थी वियो। अप एंड डाउन ट्रैक बंदि थियण सबबि ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशननि ते बीहारियो वियो। रेलवे इंतज़ामिया मूजिबि मुसलसल बरसातुनि बाद रेलवे ट्रैक खे वधीक नुक़सान पहुतो आहे। को बि जानी नुक़सान न थियो। ट्रैक जी बहाली जो कम तेज़ी सां जारी आहे। मकानी इदारे वारे खाते घोटकी जे 20 यूसी जा अकाउंट मुजम्मद करे छॾिया। यूसी अलीबाग, बागोटाऊ, हुसैन बेले, खडावरी, मोहम्मदपुर ऐं ॿियनि यूसीनि जा अकाउंट मुजम्मद कया विया। मकानी खाते जो चवणु आहे त ॼाणायल यूसीस में रिकॉर्ड ख़ाली हुजण बावजूदि सेक्रेटरियूं गैर क़ानूनी वहिंवार हलाए रहिया आहिनि, जंहिं करे अकाउंट मुजम्मद कया विया आहिनि। एक्सपो सेंटर कराची में दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2022 ॿिए ॾींहुं बि जारी। नुमाइश जे ॿिए ॾींहं ते बि ॾही तोड़े परॾेही शख़्सियतुनि जे अचण जो सिलसिलो जारी। एक्सपो जे 9 हालनि में दिफ़ाई सामान ऐं ॿियूं शयूं रखियूं वयूं आहिनि।